नाज़रीन, मेहर जी ॻोठ वलीदाई में अखियुनि जी बीमारियुनि जी इलाज लाइ मुफ़्त कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते मरीज़नि जी मुफ़्त चकास करे खेनि लेंस ॾियण सां गॾोगॾु ऑपरेशन पिणु कया विया आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे सजाद चांडियो जी हीअ रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाओ है सजाद चांडियो। नाज़रीन, असीं हींअर मौजूद आहियूं ॻोठ बलेदाई में, जितां हितां जी मौजूद शख्सियत है नेक मोहम्मद खोसो पारां हिकु ॾींहुं मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई है, जंहिंमें मरीज़नि जो मुफ़्त अखियुनि जो ऑपरेशन भी कयो वञे थो ऐं उन्हनि खे लेंस लगाया वञनि था। उन हवाले सां हिते असां आयल मरीज़नि सां ऐं हिते सियामा जी अॻवाननि समेत डॉक्टरनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अलाह अखियुनि में सूर आहे, नथा ॾिसूं, अखियुनि में घटि नेकबंद के दुआऊं कंदासीं, अलाह कंदो हज ते हलियो वेंदो, तव्हांखे बि दुआऊं कंदासीं, उन वीचारे खे बि दुआऊं कंदा जंहिं कैंप हणाई आहे। तव्हांखे ख़बर आहे मां बेसिकली बिलोंग बि हिन इलाइक़े सां कयां थो ऐं हिननि इलाइक़नि में वाहन वसंदनि में हिननि ॻोठनि में हिननि पटनि ते ई असां नंढा थी वॾा थिया आहियूं ऐं माशाअल्लाह हिन महिल अलाह पाक जी महिरबानी आहे, पढ़ी लिखी करे हितां असां शिफ्ट थी वॾनि शहरनि में जेकॾहिं विया आहियूं। पोइ उनखां पोइ जेकॾहिं पंहिंजे इलाइक़े जे ग़रीब मिसकिन माण्हुनि जी सार संभाल न लहिजे त मां तो सम्झां थो इहो इंतिहाई ग़लति कमु आहे। जेके बि इलाइक़े जा पढ़ियल लिखियल वसवारा माण्हू आहिनि उन्हनि ते इहो फ़र्ज़ु थो थिए, मां सम्झां थो त हिननि ग़रीब मिसकिन माण्हुनि जी सार संभाल लहणु। उनजे करे काफ़ी अरसे खां मुंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त पंहिंजे इलाइक़े लोकल माण्हुनि जे ग़रीब मिसकिन माण्हुनि जी का अहिड़े क़िस्म जी ख़िदमत कजे, जेको काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि हिते जेके मिसकिन शहरनि ताईं पहुची बि नथा सघनि। उनजे करे मूं इहो सोचियो त हैदराबाद कराची जे दोस्तनि सां ॿिनि सां मशवरा करे सलाह मशवरा करे ऐं उन्हनि जी मददनि सां असां बहितरीन क़िस्म जा डॉक्टर हैदराबाद जा हिते उन्हनि खे अरेंज करायो आहे त जीअं हीअ अची करे हिननि ग़रीब मिसकिननि खे हिते घर वेठे दीद नूर रोशनी जी जेको आहे सो हिननि जो इलाज कराइजे। जी हर माण्हू ते इहो फ़र्ज़ु थो थिए त पंहिंजे इलाइक़े जी जेके साहिब हैसियत माण्हू आहिनि उहा मालिकी कनि। अहिड़े क़िस्म जूं जी कैंप थी वई, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इंसानियत जा जीअं ख़िदमत जा भलाई जा कम आहिनि ऐं वरी बि असां नेक मोहम्मद साहिब खे सलाम पेश था कयूं। नेक मोहम्मद साहिब खे तमामु मुबारक हुजे जेको हिन ही प्रोग्राम अरेंज कयो आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि, छो जो असांजे पसमानदा इलाइक़ा जेके बराड़ी जा आहिनि उन्हनि में अखियुनि जूं बीमारियूं तमामु घणियूं आहिनि ऐं सहूलियतूं तमामु घटि आहिनि। हाणे असां तक़रीबन 100 खनि OPD कई आहे, 100 मां 28-30 पेशेंट असांखे सर्जरी जा मिलिया आहिनि ऐं इन में कोई शक न आहे त जेकॾहिं इहे पेशेंट टाइम ते सर्जरी न थिए त इन्हनि जी जेको आहे कंडीशन ब्लाइंड जे तरफ़ वञी सघे थी। छो जो मोतियो हिकिड़ो असांजो आम बीमारी आहे ऐं उनजो बर वक़्तु इलाज थिए थो त फ़ाइदो बि पए थो, जेकॾहिं बर वक़्तु इलाज नथो थिए त वरी पोइ अखि जेको आहे कारे पाणी में वञे थी ऐं उन सां वधीक नुक़सानु थिए थो। तमामु हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। ही असांजा बराड़ी जा इलाइक़ा आहिनि, हिते गुरबत वॾी आहे, ग़रीब माण्हू जेको आहे वॾनि शहरनि ताईं पहुची नथा सघनि, जो पंहिंजो जेको आहे ज़रूरतुनि जे लाइ इलाज कराए सघनि। हीउ हिकिड़ो बहितरीनु अमल कयो आहे नेक मोहम्मद साहिब जो हिते इलाइक़े जे माण्हुनि जे लाइ नूर जो वॾो मसइलो आहे, उन लाइ हिन ही कैंप लॻाई आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त नेक मोहम्मद खे सलाम आहे जो हेॾी सोच रखे बराड़ियुनि में कैंपूं कोन लॻंदियूं आहिनि। पहिरियों चकर असां ॾिठी आहे शहरनि में लॻंदियूं आहिनि, बराड़ीअ माण्हू शहर वञी नथा सघनि, कंहिंखे अहिड़ा ग़रीबनि कंहिंखे राश जो मसइलो आहे, कंहिंखे ॿियो मसइलो आहे। जस्ट लाइ नेक मोहम्मद साहिबु ऐं तमामु ख़ुदा हिनखे जज़ा अल्लाह ख़ुशि कंदो। तव्हां ॾिसो त हिनमहिल 30 माण्हुनि जो हिनमहिल लेंसिस जो प्रोग्राम थी वियो आहे, हाणे अञा त अचनि था माण्हू। इहा वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़े माण्हू जो इलाज कराइण में वॾी ॻाल्हि आहे ऐं जस्ट लाइ असां हिनखे सलाम था पेश कयूं जो हिन अहिड़ी सोच रखे हिते आयो आहे। न त सभु को पंहिंजे कमनि में आहे, कारियुनि में आहे, सभु को पंहिंजी दुनियादारी में लॻो पियो आहे। ख़र्चु करणु ॾाढो ॾुखियो आहे, महिनत करणु टाइम ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे।